गुजरात सादा हमनान से भी मदद खाली के भी वाला थोड़ा भी अला थे ये मन में असली पदवा मीटिंग थी तो खाता खुशी को दी तू मदद करते हां ना के असली मदद करे ने के मन में पता उनके गुजारिश की कमेटी वालों के जी आया थी 17 जून ते मीटिंग थी 17 जून का 4 आगे मुके सेक्रेटरी साहब घुरायो हाय साहब हां में जो त जद पर 17 तारीख ते मीटिंग का सर्वश्रेष्ठ कृता में किस बुदे फैसला दो मुझे तनी भरपूर कैसे रखो कि हिज तुझे समूह सही तैयार किया उन ऑफिसर ने घुरायो अति घटा कितने भी थी स्पेशल सेक्रेटरी मुखी साहब के हे जे ऑफिसर ने ए मोकले असे ते दांती गजी वजू तो उते जे काफी जे डिप्टी सेक्रेटरी एडिशनल सेक्रेटरी उनके मोकलदार हे उन उस्तादन हनी लिहाज कदा जी साहब के जो तुझी मनी तो वो मुझे मेहरबानी के हे जे पर दोस्तन के मोकलियो उन में लेटर करो मन तुन के एक्सरसाइज के यो सही आशिक को दो पे हुआ सही अकबर ब्राह्मणी साहब अकबर ब्राह्मणी साहब सही अब्दुल हनान शेख साहब ये मीटिंग में जब मीटिंग शुरू अने बिया होते तो कमेटी वाले जब आई ढेरों को आया थे एजुकेशन वाला आज देन आए ये जरूर धोकरो ना मीटिंग शुरू थी देखो मीटिंग के चेयरमैन हो गुलाम अली ब्राह्मणी साहब तमाम सख्त ऑफिसर आए उन बदवा असा जे माना उधी को फायदो शास्त्र जा चई त बाबा मु सिंध जे प्राइम मिनिस्टर जो सर्वश्रेष्ठ के बना पर जे मुखे तो भला मंजूर करे आउ सही करा तो वाह वाह पर ही आवाज दापियो जते जरूर के काट वरी जे के ब्याह था उन्हें से यार तू कहियो सी असी ता बना मु का सही करे बना शर्त जे माने तारीख में सिंध जे तारीख में के खातर जाके जे मीटिंग थी ने ई यूनानिमसली को फैसलो को दिया जो प्राइम मिनिस्टर जे था सब ने कबूला जिंदाबाद उनका कोई मिनिस्टर इशू था चीफ सेक्रेटरी मिनिस्टर इशू का उन मिनिस्टर इशू पर जेदा बात जगड़ बियो उनका को वरी फाइनेंशियल इंप्लीकेशन उस्तादन जी बेसब्री आई बदतमीजी सी दस मो को सेक्रेटरी की जो सही आने जो मुंह थारा या फाइनेंशियल इंप्लीकेशन यार हाल आया सबरी तो मो को थी न थी हम छा के ओ साजी ओरा कि सब यार हाल बस सीम था कोन तो मुझे करे ने सही मो से पर उन्होंने मेहरबानी की सबरी मुकली वही मिनिस्टर के तो ही कौन थी यार को हां हेनो रुपया मेहनत की है इस साल की मेहनत इतने थके करे में जाया था कर शो इन्हें वापस रीडिजाइन करियो मुके सेक्रेटरी साहब पीएस फोन के बाद साहब को सुबह बुलाया हम आज सेक्रेटरी साहब याद है बस मिनिस्टर साहब जो ही है सेमिनी कांति थी यार आ रही मुझे ना गवर्नमेंट खरा नहीं का खोता है यार आ क्यों बोल कि वजह ना बरी दो कोली दो को मुझे हम सेक्रेटरी साहब मिनिस्टर मिला दो पे दी दे हूं कुदरत वेस्ट मिनिस्टर मुलाकात ही वो मिल क्यों बात व्यासी होते कचरे क्या जी तो बात मानो तो फिर कम उस्ताद जो करानो या फटाड़ो मुझे मुख्य काम करो जो यार आ को थी मुझे उस्ताद मुझे मुझे आहे बार ने कि उस्ताद एक आम के केड़ी खबर ये तो उन उस्ताद के भलो समझी मास्टर पटेली वरी रीडिजा ना करी सब्र कर ए तू भले में तो गाली न सच मुखे तो नहीं ना मास गोठो आ मास के लेवल आज हमारे सेक्रेटरी साहब ये तो के उनकी कमेटी थी उन्हीं जो चेयरमैन साई अकबर अली ब्राह्मणी साहब साई हनान शेख साहब ए साई अताजो साई मुला शेख साहब उन कमेटी हाथ दी अन पर केरो आचार कमेटी के बिया कमेटी सेक्रेटरी के प्राइम मिनिस्टर जो थे बच्चों पकड़ गोली को जो था रात के एजिसन वाला उठा फाइनेंस वाला बजट वाला आईटी वाला सब उठा हाथ दी कमेटी वाला भाई अल्लाह जी जात ये होने मन में वधी न तो ये साले जो कमला खाना साला ने हलिया या मिनिस्टर सेक्रेटरी मेहरबानी जी बट पकड़े के उन फाइल के मुके सेक्रेटरी साहब फोन की मैं ये देखा को आओ रोज जो ऐसे घोड़ा जुलूम दियो देर थी आज संपर्क कर आज तो छद के संपर्क कर आओ सुबह सवेरे आइस मुके घुराम आज मुबारक होती कमेटी और अच्छा आज आज मुबारक होती तो जो फाइनेंशियल इंप्लीकेशन 100% अंक का सब है कर पा माने हाल ता के मुबारक होता जो कम थी उस प्राइवेट होता जो आओ अडो खुश बखुदा एडो खुश त ए रोय पैसा
मुझे हाँ मुझे ख्वाहिश है मूं बी त का शइ कान्हे सुभाणे मुंहिंजी कमेटी वारा 3 ॼणा तव्हां मानी खाओ न तव्हां न कमेटी वारनि खे चयो हिनखे चयो मुंहिंजी मानी खाए कि तूं पंहिंजो हुनखे मूं हुनखे चयो पोइ हुन टिनी चयो त वाह सेक्रेटरी मान दावत मिलंदासीं त इहो पूरी ईंदासीं साईं मुंहिंजे हा 3 ॿ मिंट अची वियो चयो छत इहो आहे ॾिसो हुते तूं मथां घुराए सही मास्तर जी लोध असां कोन ईंदासीं सुभाणे असांजी बाहि फासी ईंदासीं पंहिंजो पैसा वठंदासीं मुंहिंजी इहा ॻाल्हि ऐं पर आउं ईअं बि सही सिंधू ॾी गॾी मानी खाते हुनखे मुंहिंजो हालो पोइ फरना मोकिलियोसीं मिनिस्टर ने ख़बर फिक्र में हाथ पर पकड़ हाथी मसलो बनी रमजान का आगे मुझे जी आम तो करे उंगल दे तो रब ने मने कि हां सब कानून में फाइट को सर्विसेज के जो कंप्लीट थी हां को यो नर के को इतरा थे जो का शहर हो जी आ तो आ वाली उम्र पर भी दुआ के कर तो मु फेसबुक पे देखियो इंशाल्लाह है ने इज्जत उस्ताद के डबल खुशी मिलदी ओ ने करे तो मु समझ में न थी दी रमजान में कोने थी और रोज साहब के मैसेज के साहब ऐसा दुआ कर करे दुआ कर बस मोटी आसी और टेवी तरह के जी मोटी आसे थे साई सेक्रेटरी साहब के मुके मुबारक नु मुके ते 5 मिनट पाण कचेरी की सुबह से रजे इत वो मुन त कचेरी ता करी पेरेंट डी माना इत का जो का मुकुल खत्म दी पेरेंट dio अरे गाड़ियां वाले 9 बजे मोर कराची जा दोस्त बैठा नहीं हां को गाड़ी हलदी कि मुको 5 रात जो जागो हो हां की सुबह गाड़ी हलदी पर धके से गाड़ी खणी वसो न बोले कि 10 मिनट थे इन 10 मिनट दौरान सेक्रेटरी साहब 20 दवा पिए के हाजी छोको ना आया तई हुन जी मुझे फोन ये मत हां कार हलाया उते डज तो पे फोन ते गला दे हां कार हलायो को जट फोन मुखे ही गल के जी न अब बस साहब जो पीस आ वो तो एक बार जोड़ी साहब है दोस्त है सेक्शन ऑफिसर का तो सुना होगा यार साहब वाला कि छाए बसो तू आएगा हो गया और एक खरा बस ताकि आप सेक्रेटरी सब बैठा दाल में एकदम लग गया ना साहब हाला वाल त्यादी ओते उम्र यो छे रहा लाइट टाइम थियो ना मुझे हां आ वणा तो तकड़ो या त हमरा बा जामन हां साहब ये सीम अचे तो ते विजिट ते मुझे हां आ वणा तो पर हिकड़ी शे मगर की बुदा आ सिंध जो उस्ताद के तो पाने मुबारक तो देने वणा मगा जरूर पुछना ये सर्विस के छा थियो के हां साहब रमजान शरीफ में भलाई त असा जी फाइनेंशियल एप्लीकेशन हां 1 अरब का खटी जी है बकुल हुन जी मुझे गाड मुसाकर सुधी सा आवे सब सुधो साधो ए वरी सुभाणे का उणी वे त मु फासी विजो का किथे का कोताई हुजे किथे को ऑब्जेक्शन हुजे किथे का रुकावट वो बुधाए आज साहब कुछ कोनी मन भले का अञा भी भलो थियो है मुझे हां को तारीख दे कदी दे हां को छुट्टी का अल्लाह के घुराई उनका पारी में गला मुझे इंशाल्लाह अप्रैल महीने के आखिर धारे सजी प्राइमरी उस्ताद जो सर्विस डिस्ट्रिक्ट मिनिस्टर साहब के हाथ में दो इंशाल्लाह वाह 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 मुबारक मुझे यहां फेसबुक पे खबर रखो तो थी तुझे हवाले साहब क्यों भले जो आगे कने मु तो कोई दारे के मुझे कौन दिया कि हां सब चीज कंप्लीट थी है सीएम राजी मिनिस्टर राजी मैं भी राजी क्या करे काजी वाह 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 दादा क्वेश्चन तो वरी मुझे हां एक बी फॉर्मास बुधाए मुझे इनिशियल अपॉइंटमेंट का जे संजय उस्ताद भर्ती थिया न के मु लछू भाई रत दई जो मुझे सही खबर है उनका सही खबर है कि रत दई रेगुलर करायो है अपॉइंटमेंट कम रेगुलर करा दे जी हां पगतरा पुछ न कर ही नोटिफिकेशन तो कदियो तो के मिनिस्टर जे आम चावा तो आ सिट ते बैठल ये तो काम पक्का करे इंशाल्लाह वाह 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 सही हां ठाकुर रा पक्का भाई इंशाल्लाह ये तैयार कर तने मोहम्मद गामी सजा मु आगे जी छे बात सर्विस स्टेक नोटिफिकेशन साई सरदार सा जो सजा उस्ताद सा सब तनो मोहम्मद गामी या हैदराबाद भी ओकरो आलीशान प्रोग्राम करा थी जे पहिरों दफ़ो सॼे प्राइवेट उस्ताद के सर्विस स्टेक वरी ॿी मज़े जी ॻाल्हि ॿुधायां कुछ ॾींहं पहिरीं सेक्रेटरी साहब मीटिंग थी हुन में साईं सिकंदर वो काफ़ी दोस्त हुआ सेक्रेटरी साहब मीटिंग दौरान चयो हाजी साहब सीएम साहब से ॿ ॾींहं पहिरीं प्राइवेट उस्ताद खे वीहो करे ॾियो वज़ीर अला मुराद छा मीटिंग में चयो आहे त प्राइवेट उस्ताद खे वीहो करे ॾियो
छो छापा तुझे मुंह भी खुला कई थो ये मन फलसी ला जो मन दिल जो मालिक पास अचे मुझे ये सच्ची ॻाल्हि चयो तो ख़बर खोड़ ॻाल्हाई मुने छो ॻाल्हायो मुने मुझे वाह थी कुदरत डी पेरी तेरी मुझे मिनिस्टर साहब मुलाकात थी साईं के पुछो सही भला ही सेक्रेटरी साहब बड़ी पेरी मीटिंग में चयो छा है जी हाई साहब इहा मूं तबलीग कई है तुझी घोड़ा घोड़ा हुई अच्छा तुझी ॻाल्हि बि सची प्राइमरी उस्तादी के तरक्की करियो तॾहिं सिध तरक्की तव्हांखे इंशाल्लाह 20 अंग्रेजी मूं त चयो हले तव्हांखे वाह वाह उन खां पोइ पहिरियों दफ़ो वो साहब के मिनिस्टर सेक्रेटरी के बताई प्राइम मिनिस्टर के जीडीओ पावर छो न थालियो तव्हां हाई स्कूल के बजट जो प्राइम मिनिस्टर हिकिड़ो दफ़ो कयो आहे उन ग़रीबनि खे जीडीओ पास ॾियो न जिते कानून को तो मुझे कानून चवे थो छो तो मुझे हिकिड़ो लाभ दोस्त आहे ॿियो फाइनेंस भी बजट भी उन मूंखे चयो त एसएचओ खे पंहिंजे थाणे जे इख़्तियार जीडीओ पावर मिलंदो मुझे जी एसएचओ मिलंदो तव्हां फाइनेंस मां पुछो पोइ प्राइम मिनिस्टर खे छो कोन मिली सघंदो यकदमि उते वठो फोन की जी यार तुंहिंजी ॻाल्हि सची आहे जो मां प्राइम मिनिस्टर खां मिलां त जीडीओ पावर मिलंदो इंशाल्लाह ऐं मिली आहे वाह 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 बिल्कुलु माना इंशाल्लाह हिकु ॻाल्हियूं थोरियूं जॾहिं इंसान सचाई सां को कमु कंदो आहे न सचाई सां ओतिरी सचाई जे मोहताज न वञे शर्त इहा सचाई हुजे बेकावन हुजे बुज़दिल न हुजे फाड़ी न हुजे असां छाई ॻाल्हि करे वियो सरदार जेका पहिरीं कराई 21 साल ते मुगोरी में जवाब ॾेई छॾियो तो असीं छलगिरी जा तादी आहियूं हिन जेको सदर हो असीं छलगिरी जा तादी तुंहिंजे पिया कोन हलंदासीं मुंहिंजे पिया को तुंहिंजा आउं चवां थो त जेके मसइला 16 ग्रेड जो ऐं तव्हांजे रेगुलर जो तव्हां हूंदा तव्हांजी इज़त न हूंदा त मूंखे त झोड़ो करिणो आहे जॾहिं आउं पेर पुथू करे कराची पयसि उहा तहरीक तमामु वॾो ज़ोर थी हुई कुदरती पोइ अलाह पाक मदद कई न पोइ हे दोस्त कराची में गॾिया मुंहिंजो पाण देर आयुस दुरुस्त आहे चयो आहे छलगिरी सां धोखो करे वियो पोइ जो आउं तहरीक कुदरत इहा फाड़िया तेरूं बोलनि तहरीक में हारा जान खपे रत खपे तो उन खां पोइ वाइदो कयो पहिरीं तव्हीं पहुची हिन जा दोस्त इलाही छॾे विया आउं कोन छॾींदुसि अच्छा उन खां पोइ खाली न हिन खे रेगुलर काजे लाइ असेंबली में बि राति ॾींहुं असेंबली पोइ वारे खे मुंहिंजा ॿई एमपीए असेंबली में बिल पास कई उन्हनि जी सिंध जे प्राइम जो उस्ताद न वॾा नारा आया पहिरियों दफ़ो प्राइम जो उस्ताद सिंध असेंबली गूंजी उथी जीअं उस्ताद मूंखे स्पीकर घुराए शाबाश ॾिनी मूंखे डोंकी पढ़ाई मुंहिंजे एमपीएन सभिनी दोस्तनि खे मुबारक ॾिनियूं पोइ अॼु फोटू शायदि ॻाल्हि करणी अमल में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे इंशाल्लाह तव्हांजो साथ रहियो हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु तव्हांखे अर्ज़ कंदा आख़िर में त मूंखे दुख तॾहिं थींदो आहे जॾहिं कराची में को उस्ताद ॾिठो सॼा मसइला कराची में हूंदा आहिनि जॾहिं कराची जो सॾु थींदो आहे त सभु वीचारा उहिदेदार वञो हर प्राइमरी उस्ताद जो फर्ज़ आहे त अलाह पाक चवंदो पंहिंजे हक़ जे लाइ घुरो अलाह पाक चवंदो पंहिंजे हक़ जे लाइ जहाद करियो इहे के मूंखे आलमो ॿुधायो छो त हाजी साहिब इहो पंहिंजे हक़ जे लाइ जहाद कर जहाद सुगुर आहे उन लफ़्ज़ ॿुधायो जहाद सुगुर आहे जेकॾहिं को माण्हू नथो करे त इहो ॾोहारी आहे जेको पंहिंजो पाण सां सचो न हुजे त महिरबानी करे दोस्त ॾींदो आहे हाणे तॾहिं मोहम्मद खान वारा वेझा न हुजे न कराची वारा वञनि असीं केरु नथा वञूं कशूर जो हुजे भोटकी जो हुजे जिते जो उस्ताद हुजे जॾहिं कराची में को सॾु थिए जेसिताईं तव्हां शिरकत न कंदो न तेसिताईं हुकुम त कोन मईंदी हीअ ॾिसो अवाम खे अलाह पाक वॾी ताक़त ॾिनी आहे माण्हू हुकुम तो ड्राइव थींदा आहिनि असां प्राइमरी उस्ताद हींअर 1,80,000 आहियूं प्राइमरी उस्ताद 1,80,000 आहियूं जेकॾहिं 1,80,000 मां जेकॾहिं 1 लख बि कराचे पइजी वञे ख़ुदा जो कसम आहे कलाक ते सभु मसाला हल कराईंदो पर बदबख्ती इहा आहे त असां हींअर गुज़िरियल साल 5 ॾींहं 5 रातियूं हीअ बि तव्हां खां ॿुधाए छॾियां त जेके माज़ी जा लीडर रहिया आहिनि उहे सभिनि जा नाला वठो को बि उस्ताद उन्हनि लीडर ख़ाली 10 ॾींहं कराची प्रेस क्लब ते 24 कलाक जे वेठो हुजे जेका सज़ा मुंहिंजी सज़ा आहे हू 1100 किलोमीटर 3 दफ़ा पंधु करे थो वाह वाह रिकॉर्ड 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 मूंखे हिकु दफ़ा सहाफ़िन चयो नौशेर फरोज़ में त साईं गुलाम रसूल महर खे तो छो कोन वरितो आहे मुंहिंजो साईं गुलाम रसूल महर असांजो सिंध जो सदर आहे असांजो वॾो आहे उनखे चयो ख़ाली 10 महल 10 ॾींहं न 10-15 महल पंधु हले ऐं मुंहिंजी अॻुवाणी करे हुनजे पोयां आहियां
सही हुन फोन ते सामान करायो मूंखे पंधु कोन थी थो भाई को तारियो असांखे पंधु वेड़ो न आहे हिन अमरान में जेको उस्ताद जे हक़ जे लाइ 10 किलोमीटर 10 मील पंधु न करे सघे बाक़ी उहो त हमेशह था वञनि असां हमेशह पंहिंजे बचनि जी रोज़ी मां पंहिंजो पाण खे प्राइमरी उस्ताद जे लाइ ज़िंदगी वक़ुफ़ करे छॾे इंशाअल्लाह हींअर बि मुंहिंजे पाए एॾा वॾा कात कुआरा अथव बफ़ता हे जेके माफ़ियूं आहिनि वॾियूं उहे असां में ठाही आहियूं कंहिंखे बि करे पर हाजी शफ़ी खे सदर न करे त सभु बुख मरींदासीं ॼा इहो सदर थियो सभु बुख मरींदासीं ख़ुदा जो वास्तो त हाजी न करियो माना अॼु ॾींहं ताईं इहो हुननि करोड़ा जूं ख़रीद फ़रोख़्त शुरू करे छॾी आहे पर अलाह आऊं जेको अलाह खे मंज़ूर हूंदो न उहो मूंखे क़बूल हूंदो जेकॾहिं मुंहिंजे नसीब में इहा शइ लिखियलु हूंदी मुंहिंजे नसीब में एज़ाज़ लिखियलु हूंदो त बिस्मिल्लाह न लिखियलु हूंदो त पोइ हाणे माफ़िया आऊं ॾाढी थी वेंदो आऊं छा थो करे हिकिड़ो माण्हू जे तव्हां मुंहिंजो साथ दोस्त ॾिनो त इंशाअल्लाह इन्हनि माफ़िया हाणे मां त ॾिसंदुमि इंशाअल्लाह तव्हां दोस्त जी वॾी महिरबानी साईं ज़मीर असांजो दोस्त आहे देरि सां आयो आहे जेके सवेल अचणु खपे आहे फोतिगियूं इहे सभु शयूं थींदियूं मुंहिंजी नंढड़ी जॾहिं मूंखे यादि आहे हू वर्षा काल आंगनवाड़ी कयो इलाही बीमारियूं घर वारो चवंदो हीअ नंढी इलाही बीमार आहे तूं ॿुधो ऐं अहिड़े कम ते वञा थो अज़ीम उस्ताद जो कमु आहे हाणे उनखे अधे में नथो छॾे सघां मूंखे नंढी बेबी आहे त मुंहिंजो रब कंदो ऐं चङे कम जो रब हुनखे सिहत ॾींदो त मोतगियूं फोतगियूं बीमारियूं ज़िंदगी हिसो हूंदियूं इहा ॻाल्हि न आहे हीअ जेका प्रोग्राम न ऐं हिते को सियासी प्रोग्राम कोन हुयो सिर्फ़ु तव्हां दोस्तनि खे ख़ुशी हुई तव्हां जेका सुठा दोस्त चूंडिजी आया असांजा हमसफ़र आहिनि उनखे मुबारक ॾियणु इहा तव्हांजी इज़त हुई ऐं सॼी सिंध में आयो ऐं तव्हां दोस्तनि जो बि शुक्रगुज़ार आहियां जिन सुबुह खां वठी करे मुंहिंजो इंतज़ारु कयो आहे ऐं हिकिड़ो ग़रीब प्राइम उस्ताद तॾहिं मोबाइल कान्हे हिते आयो आहियां जिते बि वञा थो उते दोस्त नखे इज़त ॾिनि था जे मुंहिंजी ज़िंदगी हिकिड़ो उसूल रहियो आहे जैसा राखी तू उन से निभावी पाण छॾे भाॼी वञे मर्ज़ी आहे पर आऊं कोन वाह 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 ज़िंदगी साथ ॾिनो त तव्हां खां सिर्फ़ु कुर्बान कबो जदोजहद में इंशाअल्लाह गुज़ारो पर जॾहिं सॾु थिए हीअ तबलीग करियो तव्हां पाण सॾु थिए तंज़ीम सॾु थिए त उन मज़े सिंध जा सभु हर उस्ताद शिरकत करे ऐं इंशाअल्लाह पोइ लीडर हारियो हूंदो त उनखे अलाह गर्क कंदो उनखे क़ब्र में जूता लॻंदा इहो मुस्लमान इंशाअल्लाह कामयाबी मिलंदी तव्हांजी वॾी महिरबानी 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 आवाज़ जिंदाबाद